बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, महिरबानी। दोस्तों, ये कहाणी आहे अफलातून जादूगर जी। हिकिड़ो बादशाह त पाण अलाह आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो को बादशाह हो। हिनखे हिकिड़ो 36 लखणो पुटु हो। पुट जॾहिं जवान थियो तॾहिं बादशाह वीचारो गुज़ारे वियो। पोइ राज भाग मिली करे शहज़ादे खे पीउ जी पग ॿधाई। थोरा घणा ॾींहं ख़ुदा जा गुज़रिया त हिकिड़े ॾींहुं बादशाह ख़्यालु कयो त छो न पंहिंजे मुल्क जूं ज़मीनूं घुमां। हिन छा कयो जो घोड़ा तयारु कराए पाण वज़ीर ऐं हिकिड़ो नौकर साण करे सुवार थी मुल्क घुमण लॻा। मुल्क जूं 3 कुंडूं त घुमी पूरियूं कयूं, पर जॾहिं 4थीं कुंड ते पहुता तॾहिं वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, 4थीं कुंड अफलातून जादूगर जी आहे, जंहिंखे तुंहिंजो पीउ उहा इनाम में ॾेई वियो हो। ओॾां कोन हलंदासीं। उहो ॿुधी बादशाह चयो त वज़ीर, जादूगर जो उन ज़मीन ते को बि हक़ न आहे। ज़मीन असांजी आहे, आउं हिन ज़मीन जो टुकड़ो बि हिनखे कोन ॾींदो। ॿिए ॾींहुं बादशाह जादूगर वारी ज़मीन खे यकदम पंहिंजा हारी मुक़रर करे छॾिया। जॾहिं उहा ख़बर जादूगर खे मिली तॾहिं हिन पंहिंजे नौजवान पुट खे बादशाह ॾांहुं मोकिलियो, जंहिं खेसि अची उहा ज़मीन मोटाए ॾियण लाइ अर्ज़ु कयो। बादशाह जादूगर जे पुट खे चयो त को कमाल ॾेखार त पोइ तव्हांखे उहा ज़मीन मोटाए ॾियां। जादूगर जे पुट छा कयो जो अंब जो हिकिड़ो कोयलो घुराए उनखे ज़मीन में पूरियाईं। पोइ पाणीअ जो ढुक घुराए उन ते कुझु पहण वेठो। घड़ी सां त मस गुज़री हूंदी जो उहो कोयलो ज़मीन मां फुटी निकितो ऐं ॾिसंदे ॾिसंदे वधी वण थी फर झले बीह रहियो। पोइ जादूगर जे पुट वण मां अंब पटे सभिनी दरबारनि खे खाराया ऐं बादशाह खे पंहिंजे कोल पाइण लाइ चयाईं। पर बादशाह हिन खे उहा ज़मीन ॾियण जे बदिरां खणी जेल में विझरायो। उहा ख़बर जॾहिं जादूगर खे पहुती तॾहिं उहो पाण बादशाह वटि हली आयो ऐं अची खेसि अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, मूं ॿनीअ जी पचरई छॾी, फ़क़ति मुंहिंजो पुट खे आज़ादु कर। तंहिं ते बादशाह जादूगर जे पुट खे क़ैद मां आज़ादु करे छॾियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ साॻियो जादूगर बादशाह वटि आयो ऐं अची अर्ज़ु कयईंसि त बादशाह सलामत, उहा ज़मीन जा अवां मूंखां खसे वरिती आहे। मूंखे तव्हांजो मरहूम पीउ मुंहिंजे जादूअ जो कमाल ॾिसी इनाम तौरु बख़्शे वियो हो। हाणे तव्हां बि महिरबानी करे मूंखे उहा मोटाए ॾियो। बादशाह जादूगर खे चयो त चङो, तूं मूंखे पंहिंजे जादूअ जो को कमाल ॾेखार त आउं तोखे उहा ज़मीन मोटाए ॾींदुसि। तंहिं ते जादूगर बादशाह खे चयो त तव्हीं सुभाणे सुबुह जो पंहिंजा नौकर चाकर साण करे फलाणे खूह ते अचिजो, आउं तव्हांखे पंहिंजो जादूअ जो कमाल ॾेखारींदुसि। बादशाह संदसि उहा ॻाल्हि क़बूल कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेल बादशाह पंहिंजे नौकरनि चाकरनि खे साण करे खूह ॾांहुं रवानो थियो, जिथे अॻे ई जादूगर बीठो हो। बादशाह खे ईंदो ॾिसी हिन छा कयो जो झटिपट हिकिड़ी खट मां 2-3 वाढियूं कढी खट खे खूह में लाथाईं ऐं पोइ पाण ई बादशाह उन खट ते चढ़ी वेही रहिया। साॻे वक़्तु जादूगर नौकरनि खे चयो त जॾहिं मां वाढियूं लोॾियां तॾहिं असांखे छिके ॿाहिरि कढिजो। खट जॾहिं वञी खूह जे तरे में पई तॾहिं जादूगर उन तां हेठि लही छा कयो जो खूह में को मंत्र पढ़ियाईं, जंहिं जे पढ़ण सां उते हिकिड़ी दरी खुली पई। जादूगर बादशाह खे साण करे अंदरि लही वियो। जॾहिं उहे ॿई गपल पंधु करे विया तॾहिं ॾिठऊं त हिकिड़ो बादशाही शहर आहे, उते खेनि बुख अची वरायो। तंहिं ते जादूगर बादशाह खे चयो त आउं फ़क़ीराणो लिबास पहिरे हिन मकान में वञी थो रहां ऐं ही पैसा अथई, उन्हनि मां शहर मां कुझु सौदो सामान वठी अचो, पर बीह जांइ किथे बि न। बादशाह जादूगर खे पैसा वठी हाओ करे शहर ॾांहुं रवानो थियो।
थोरो अॻु भरो वियो त ॾिसे त हाउ ॿेली हिकिड़ी शाही महलात आहे जंहिंजी दरीअ में शहज़ादी बीठी आहे ऐं हूअ विझी उते पंहिंजा वार पई सुकाए। हिन जो अहिड़ी सुहिणी ज़ाल ॾिठी सो उते बि उनखे ॾिसण लॻो। ईअं ई ॾिसंदे ॾिसंदे मथां अची सिजु लथो। होॾां जादूगर ख़्यालु कयो त ॿेली हेतिरो वक़्तु गुज़री वियो आहे पर बादशाह अञा पैदा ई कोन थियो आहे, वञी ॾिसां त काॾे वियो। सो जादूगर बि उथी शहर ॾांहुं हलियो। जॾहिं हू बि शाही महलात जे वेझो पहुतो त ॾिसे त बादशाह त महलात जे दरीअ में अखियूं अड़ायूं बीठो आहे। आख़िर इलाज मिनतू करे बादशाह खे वठी आयो ऐं वेही रधु पचाइण लॻो। जॾहिं खाधो तयारु थियो तॾहिं जादूगर बि पेट भरे खाधो। बाक़ी बादशाह वग़ैरह खणी बस कई। जादूगर खेसि वधीक खाइण लाइ घणो ई चयो पर खाइण खां सफ़ा इनकार ई करे वियो। उहो ॾिसी जादूगर चयसि त भला आख़िर कहिड़े शर्त सां खाईंदे? बादशाह चयो त जेकॾहिं उन शहज़ादीअ खे मूं सां मिलाई त पोइ आउं मानी खाईंदुसि। जादूगर खे बि मिलियो हो मौक़ियो सो बादशाह खे चयईं त तूं बि जेकॾहिं मूंखे पंहिंजी खसियल ज़मीन वापसि ॾीं त पोइ आउं तोखे शहज़ादीअ सां मिलाए सघां थो। उहो ॿुधी बादशाह उते जो उते कागज़ कढी लिखी उन ते महर हणी खणी जादूगर जे हवाले कयईं। उहो कागज़ वठी जादूगर पंहिंजे खीसे में विझी सुरमे जी हिकु शीशी कढी ऐं उन ते कुझु पढ़ी सुरमो खणी बादशाह जे अखियुनि में विधाईं। उन सुरमे में अहिड़ी हिकमत रखी हुई जो बादशाह त सभिनी खे ॾिसे पियो पर बादशाह खे को बि न पियो ॾिसी सघे। सुरमो पाए बादशाह सिधो वञी बादशाही महलात में निकितो ऐं उते शहज़ादीअ सां मुलाक़ात करे मोटी आयो। अहिड़ी त हर रोज़ शाही महलात में वेंदो ऐं शहज़ादीअ सां मुलाक़ात करे मोटी ईंदो। थोरनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादीअ खे पेट थी पियो। जॾहिं उहा ख़बर बादशाह खे पई तॾहिं हिन अची उन बाबति पंहिंजी धीउ खां पुछा कई। शहज़ादीअ चयो त मूंखे ॿी का बि ख़बर न आहे, बाक़ी राति जो हर रोज़ का शइ ईंदी आहे ऐं मूं सां मुलाक़ात करे पोइ मोटी वेंदी आहे। मां त उनखे ॾिसी बि नथी सघां। उन ॻाल्हि बादशाह खे बि परेशान कयो। बादशाह पंहिंजे वज़ीर सां सलाह करे हिकदमि नजूमी घुराया। जिन नजूमनि हणण बैदि बादशाह खे ॿुधाए त बादशाह सलामत को माण्हू अखियुनि में सुरमो विझी हर रोज़ राति जो महलात में अचे थो। उहो सभ खे ॾिसे थो पर हुन खे को बि ॾिसी नथो सघे। हाणे हीअं करे जो महलात में जंहिं हंधि शहज़ादी सुम्हे थी उन ई हंधि कचा बसर ऐं घोटियल मिर्च रखी छॾियो। पोइ जॾहिं उहो शख़्स ईंदो त बसरनि ऐं मिर्चनि जी तिखाईअ करे अखियुनि मां पाणी वहण लॻंदुसि। उन में सुरमो वही वेंदुसि ऐं चोर ज़ाहिर थी पवंदो। बादशाह खे उहा सलाह ॾाढी वणी सो यकदमि ईअं करण जो हुकुम ॾिनाई। राति जो दस्तूर मुताबिक़ जॾहिं बादशाह शहज़ादीअ सां सुरमो पाए मिलण आयो तॾहिं बसरनि ऐं मिर्चनि जी तिकाइण सबबि संदसि अखियुनि मां पाणी वहण लॻो। पाणीअ जे वहण करे उहो जादूअ वारो सुरमो वही वियो। बादशाह यकदमि पधिरो थी पियो। हिन जो ज़ाहिर थियण ऐं बादशाह खे सिपाहियुनि जो खेसि पकड़णु ॿधी खणी उते विहारियऊंसि ऐं पोइ विया बादशाह खे उहा ख़बर ॿुधाइण। उहा ख़बर ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं सिपाहियुनि खे हुकुम कयईं त हिन खे चौकंबो ॿधी यकदमि मुंहिंजे अॻियां हाज़ुर करियो। उहो हुकुम ॿुधी सिपाही बादशाह खे चौकंबो ॿधी उथी हलिया। जॾहिं अध रस्ते में पहुता तॾहिं जादूगर खे बि ख़बर पई त बादशाह पकड़िजी पियो आहे। सो हू बि झटिपटि अची उते पहुतो ऐं सॻो पढ़ी खणी बादशाह जे गीचीअ में विधाईं त हू कुतो थी पियो। उहो ॾिसी सिपाही ऐं ॿिया सभु माण्हू हैरान थी विया ऐं उहो समूरो अहवालु वञी बादशाह खे ॿुधायऊं। बादशाह सलामत चोर त वाट ते कुतो थी पियो आहे, हाणे छा कजे? बादशाह हुकुम कयो त उन कुते खे ॿाहिरि कढी मारे छॾियो। सिपाहियुनि छा कयो, कुते खे शहर खां ॿाहिरि वठी विया ऐं उते वठी हिकिड़ो मथे वारो ज़ोरदार ॾंडो हयांसि। जॾहिं कुते खे ॾंडो लॻो तॾहिं उन हिकिड़े कुते मां ॿ कुता थी पिया। उहो ॾिसी सिपाही वरी हैरत में पइजी विया।
पर उन्हनि ॿिनि कुतनि खे वरी मथे वारा डंडा हयाऊं त छा ॾिसनि त कुता ॿिनि मां 4 थी पिया। मतिलब त जीअं कुतनि खे धकु पे हयाऊं तीअं हिकु हिकु कुते मां 2-3 कुता थींदा पिया वञनि। तव्हांजो कुतनि जो हिकिड़ो चङो वलर बणिजी वियो। उहो ॾिसी सिपाही वरी बादशाह वटि विया ऐं हिन खे सॼी ॻाल्हि खां वाक़िफ़ कयाऊं। बादशाह उहा हक़ीक़त ॿुधी माठ में अची वियो। कुता एतिरा थी विया जो उहे माण्हुनि जे हथ मां ज़ोरीअ मानी फुरे वेंदा हुआ। माण्हू ॾाढो कक थिया ऐं आख़िर वञी बादशाह वटि दाई थिया। बादशाह वज़ीर सां सलाह मुसलत करे वरी उन्हनि साॻिन नजूमनि खे घुरायो। नजूमनि खेनि ॿुधायो त हिकिड़ो फ़क़ीर जेको फलाणे मकान में वेठो आहे उहो उन्हनि कुतनि खे नास करे सघे थो। ॿिए ॾींहुं बादशाह उन इहे जादूगर फ़क़ीर खे घुरायो ऐं खेसि समूरो अहवालु ॾिनाऊं। फ़क़ीर बादशाह खे चयो त बादशाह सलामत, जेकॾहिं उन्हनि कुतनि जे परे मुड़ुस खे पंहिंजी धीउ जो संगु ॾींदे त उन्हनि कुतनि वारी भला तव्हां तां पंहिंजो पाण टरी वेंदी। बादशाह ख़्यालु कयो त मां पंहिंजी धीउ जो संगु कुते खे कीअं ॾियां। पर माण्हुनि चयुसि त बादशाह सलामत, अक खाधी धीउ लाइ थो असांखे आज़ारी। तूं पंहिंजी धीउ जो संगु उन कुते खे खणी ॾे। हिन मुसीबत मां असांजी जिंदु छॾाए। आख़िर बादशाह बि लाचार थी फ़क़ीर सां खणी हा कई। पोइ फ़क़ीर चयुसि त हाणे कुतो वठी कुते जे मथां हणंदा वञो। माण्हुनि ईअं ई कयो। ॿिनि कुतनि मां हिकु कुतो थींदो वियो। तव्हांजो सभु कुता ख़तम थी विया ऐं बाक़ी वञी उहो हिकु कुतो बचो, जंहिंजे ॻीचीअ में जादूअ जो सॻो पियल हो। बादशाह उन कुते सां पंहिंजी धीउ खे परणायो। जॾहिं राति थी तॾहिं उन कुते पंहिंजी ॻीचीअ मां जादूअ वारो सॻो कढियो त हिकिड़ो ख़ूबसूरत शहज़ादो थी पियो। पोइ ॾिसी शहज़ादीअ जा सभु ॾुख ग़म लही विया। शहज़ादीअ खे त अॻे ई हो पेट सो जॾहिं महीना पूरा थिया तॾहिं हिन सोचियो त बाबे त मूंखे कुते सां परणाए पंहिंजी दिलि तां लाहे छॾियो आहे। हाणे हिन खे ही लकाउ ॾेखारणु घुरिजे। सो छा कयाई जो पाण ऐं संदसि मुड़ुसु विंझी सिंझी सुठा वेस वॻा ढके वेही रहिया ऐं बादशाह ॾांहुं माण्हू मोकिलियाऊं। बादशाह खे जॾहिं उहो न्यापो पहुतो तॾहिं वीचार कयाई त ॿेली मूं जो शहज़ादीअ खे मुंहं तां ई लाहे छॾियो आहे। उन में वेचारी शहज़ादीअ जो त को बि ॾोह न आहे। मूं ई त हिन खे कुते सां परणायो। उहो सोचे हू पंहिंजी कईअ ते ॾाढो पेशमान थियो ऐं ओॾी महिल पंहिंजी धीउ सां मिलण लाइ उथी हलियो। अञा महिलात में पेर मस पाताईं छा ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़ो 36 लखणो शहज़ादो शहज़ादीअ सां गॾु तख़्त ते वेठो आहे। उहो ॾिसी बादशाह ॾाढो हैरान थियो। तंहिं ते शहज़ादीअ खेसि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। उहा ॻाल्हि ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। पोइ हिक ॿिए में रहाणियूं करे बादशाह वापसि मोटी वियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह खे पुटु ॼाओ। हिकिड़े ॾींहुं बादशाह घुमंदे फिरंदे वरी वञी जादूगर जे मकान ते निकितो। जादूगर पहिरियां त हिन खां समूरी ख़बर चार वरिती ऐं पोइ खेसि वापसि हलण लाइ अर्ज़ु कयो। बादशाह जादूगर खे चयो त चङो भला बीह त आउं पंहिंजी ज़ाल ऐं पुट खे वठी अचां त पोइ हलूं। पर जादूगर चयसि त हींअर त हल जो घणो वक़्तु गुज़री वियो आहे। उन्हनि खे पोइ खणी वठी अचिजांइ। बादशाह घणो ई नटायो पर जादूगर हिन खे ज़ोरी वठी अची खूह ते पहुतो ऐं पोइ पाण बि वेही वठी वाढियुनि खे लोॾियाई। मथे बीठल माण्हुनि यकदमि खट खे खणी मथे छिकियो। जॾहिं बादशाह ऐं जादूगर ॿाहिरि निकिता तॾहिं नौकरनि खां पुछियाऊं त असांखे केतिरो वक़्तु लॻो। नौकरनि वणाणियो त घणे में घणो त अधु पहर मस लॻो हूंदो। उहो ॿुधी बादशाह त हैरान थी वियो पर जादूगर खिलण लॻो। पोइ जादूगर बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, अव्हां जे हुकुम मुताबिक़ मूं अव्हां खे पंहिंजी जादूगरीअ जो बहितरीन कमाल ॾेखारियो। हाणे इंसाफ़ मूजिबि मूंखे पंहिंजी ज़मीन वापसि ॾिनी वञे। बादशाह चयसि त छाजी ज़मीन। उहो ॿुधी जादूगर उहो लेखो कढी बादशाह ऐं ॿियनि जे माण्हुनि जे अॻियां ॾेखारे ऐं खेनि सॼी ॻाल्हि बि करे ॿुधाई।
उते तो मूं सभिनी बादशाह खे सम्झाए राज़ी करे ज़मीन जादूगर खे मोटाए ॾिनी, जो ॿनीअ जे अॻे वांगुरु ख़ुशि थी वञी वेठो।